By the time the sun sets tomorrow evening, the invasion of our borders will have come to a halt. अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप वाइदो करे रखियो आहे त सदारत संभालींदे ई हू पहिरें ॾींहं ई माण्हुनि जा मथा फेराए छॾींदो। हलफ खणण जे कुझु ई कलाकनि खां पोइ उमीद कई पई वञे त ट्रंप जी तरफ़ खां हुकुमनि जो हिकु सैलाब साम्हूं ईंदो। ट्रंप तरफ़ां कुझु इम्कानी हुकुमनि बाबति जेको इशारो ॾिनो वियो आहे उन मां इहो वाज़े थिए थो त हू गैर क़ानूनी इमिग्रेशन, मौसमियाती तब्दीलियुनि सां जुड़ियल कानूननि ऐं ॻुझनि दस्तावेज़नि समेत केतिरनि ई मामलनि ते ध्यानु ॾींदो। अमेरिका में कंहिं बि सदर जे उहिदो संभालींदे ई इंतज़ामी हुकुमनामनि ते सहियूं करणु आम ॻाल्हि आहे। इन्हनि हुकुमनि खे बाद में अदालतूं या नवां सदर ख़तमु करे सघनि था, पर ट्रंप जंहिं क़िस्म जी मनसूबाबंदी कई आहे उहा गैर मामूली लॻे थी ऐं ख़्यालु कयो पियो वञे त जीअं ई उहे हुकुम जारी थींदा त नई कानूनी जंग शुरू थी वेंदी। नए चूंडियल सदर वाइदो कयो आहे त हू अमेरिकी तारीख़ में सभ खां वॾो बेदख़ली प्रोग्राम शुरू करण वारो आहे ऐं उहो बि पहिरें ॾींहं खां ई। वॾे पैमाने ते मुल्क बदरीअ जो को बि प्रोग्राम ॾुखियाईनि खां ख़ाली न हूंदो, जंहिं ते अरबें डॉलर्स जो ख़र्चो ईंदो ऐं कानूनी तोड़े अदालती मसइला बि रंडक बणिबा। थी सघे थो त ट्रंप पंहिंजी उन ई पॉलिसी खे ॿीहर जीअरो करे जंहिंखे संदसि पहिरें सदारती दौर में मेक्सिको में ई रहो जो नालो ॾिनो वियो हो। इन पॉलिसी तहत तक़रीबन 70,000 माण्हू मेक्सिको वापसि मोटी विया हुआ। अमेरिकी मीडिया मूजिबि उहिदो संभालण खां पोइ ट्रंप सरहदी एमरजेंसी लॻाइण जो ऐलान ऐं फ़ौज खे मुल्क जे ॾखिण सरहद जो इंतज़ाम संभालण जो हुकुम ॾींदो। ट्रंप इहो बि चयो आहे त हू उन पॉलिसी खे ख़तमु करण वारो आहे जंहिं तहत वफ़ाक़ी इमिग्रेशन अमलदार गिरजाघरनि ऐं स्कूलनि ते छापा नथा हणी सघनि। ट्रंप अमेरिकी सरज़मीन ते पैदाइश सां गॾु ई अमेरिकी शहरियत ॾियण वारे ॾेढ सदीअ ते ॿधल पुराणे कानून खे बि खिल जोॻो करार ॾेई चुको आहे ऐं पंहिंजे पहिरें ई ॾींहुं उन ई कानून खे ख़तमु करण जो ऐलान बि करे चुको आहे। पर इंतज़ामी हुकुमनामे सां ईअं करणु बिना ॾुखियो हूंदो, छाकाणि त इन हक़ जी ज़मानत अमेरिकी आइन ॾिए थो। इहा बि उमीद कई पई वञे त ट्रंप मंशात फरोश गिरोहनि खे गैर मुल्की दहशतगर्द तंज़ीमनि जो दर्जो ॾेई अलक़ाइदा ऐं हमास जहिड़नि तंज़ीमनि जी फ़हिरिस्त में शामिल करे छॾे। 2016 में जॾहिं ट्रंप पहिरियों भेरो सदर थियो त हुन सरहद ते भित ॾियण जो हुकुम ॾिनो ऐं उन ई भित जा कुझु हिसा तामीर बि थिया, पर अक्सर अणपूरा आहिनि ऐं ट्रंप हाणे उन अणपूरे कम खे मुकमल करण जी कोशिश करे सघे थो। इन सां गॾोगॾु 2021 में अमेरिकी कैपिटल हिल डफेड़नि में सज़ा भोॻींदड़ सवें कैदी बि उन इंतज़ार में आहिनि त ट्रंप उहिदो संभालींदे ई खेनि माफ़ी ॾियारींदो।